नाज़रीन, मीरपुर ख़ास में तूफ़ानी बरसात सबब अंबनि जे वणनि खे काफ़ी नुक़सान पहुतो आहे, जंहिं सबब बाग़नि जे मालिकनि खे मथे ते हथ अची विया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे तालिब शर। जी तालिब। जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरपुर ख़ास ज़िले में 30,000 एकड़नि ते बीठल अंबनि जे बाग़नि खे तेज़ तूफ़ानी हवाउनि ऐं बरसातुनि ऐं वक़्त ते पाणी न मिलण करे शदीद नुक़सान पहुतो आहे। सुंदड़ी, कोट गुलाम मोहम्मद, मीरवा गोरचाणी, मीरपुर ख़ास, बिगड़ी, झुडो ऐं तहलका हुसैन बख्श मरीअ जे आस पास अंबनि जा बाग़ जेके तबाह थी चुका आहिनि, उन्हनि जो पहिरियों कारण इहो आहे त उन्हनि खे वक़्त ते पाणी न मिली सघियो ऐं ॿिए तरफ़ जेके बरसातूं पयूं त मुसलसिल बरसातुनि जो पाणी बीठल हो, जेको खारो थी पियो, उन में बि केतिरा ई वण सुकी तबाह थी विया। उनखां पोइ हिन वक़्तु जेका मौजूदा सूरत हाल आहे उहा इहा आहे त उते तूफ़ान ऐं हल्कियूं हल्कियूं बरसातूं पयूं, जंहिंजे करे जेको अंबड़ियूं हुयूं तक़रीबन उहे छणी वियूं आहिनि ऐं जेको अंब आहिनि उन्हनि जे में सोकड़ जो शिकार थिया आहिनि ऐं उन्हनि जी मिठास वारो जेको ज़ाइक़ो आहे उहो बि ख़तमु थी चुको आहे। जी तालिब, तफ़सीली ख़बर ॾियण लाइ मुंहिंजी महिरबानी।